जी सुठो दे न भाॼी खणी आई है न त असां त बुख मरी वञूं हा चल से न त पाछुकी पाठो थी विया हूं अल्लाह तव्हांजो पेट भरे ही पकोड़ा ऐं डबल रोटियूं कंहिं खाधियूं आहिनि? अदी मर्दानी तू ही ॿुधाए डबल रोटी ऐं पकोड़नि सां कंहिंजो पेट भरबो आहे? हा माण्हुनि जो त पेट भरजी वेंदो आहे बाक़ी तव्हांजो त अल्लाह पेट भरे तव्हांजी का ख़बर न आहे। दादी चवे मतलब त असां माण्हू न आहियूं असांजो शनाख्ती कार्ड न आहे ठहियल अल्लाह आहे अॼुकल्ह शनाख्ती कार्ड जानवरनि जो बि ठाहे थो। अदा सुबदा हीअं ॻाल्हि न शैतान मानी खाई वेंदी हुई ऐं शैताननि जो टोलो जॾहिं मानी खाइण ते वेहंदो आहे त उहे वरी पाण में चवंदा आहिनि त खाइण वक़्तु न ॻाल्हायो त उबतो ऐं सुबतो मानी खाई वेंदा। अरे कनु नंढे शब्दता कनु नंढे कमक पट इहो लकुड़ पाण 10 माण्हुनि जो अकुल थो रखे ऐं चङनि भलनि खे वते थो बेवकूफ़ कंदो ऐं अहिड़े माण्हूअ जी पंहिंजी धी बेवकूफ़ हूंदी इहो त मां सोचियो ई कोन हुओ। छो छा कयो वरी कुर्बाइती या तो वारी कुर्बाइती ज़नाना कम गवारे छोकिरे खे थी चवे इन मिठू ने भागे खे हुन जो ॾोह न आहे छो जे शहर में पलियल आहे इन्हीअ करे ग़लती कंदी हूंदी मां वञी सम्झाईंदीमांसि। तूं छा सम्झाईंदीअसि इन बेवकूफ़ छोरीअ खे इन्हीअ करे जो अहिड़ा कम या पाण करे या असां ॾे न्यापो करे असां करे ॾींदासीं ही शहर न ॿाराड़ी आहे। हलो सब खाइए आ सही तू तगरा भी कोन खयो यो वे मुंजा ग्रह गणे पे कुछ थे भी कोन तो तोके कुछ कोन तो दे मारे पवे गिरो तुम्हारी मुकोन तो किया दो नी दो हाथ बाहर निकली ता तेन सब मुजी त कोलदा माधाणी भायर तुंहिंजा आहिनि पर तूं कसम खणी चो त ही चईन घरनि जा चङा लॻनि था आस्ते आस्ते सिखी वेंदा वीचारा सादा आहिनि ऐं जेसी ताईं सादा ॻाल्हि खे सम्झंदा न लकुड़ सभु ज़मीन ॻीही वेंदनि। मैं इन किताब खबा दई सम्मानी पचराए तोके जरूर खराईंदासी। हाँ मां तो पाजी सर्दी के सोची वणी पाजे मारो टचे लाए मानी जरूर पचराई दो मासे। वाह वाह मुझे पुफी जा पुटरऊ हूं त ताई गालुम के घरा कोन कढना पर हाने त कढनी कढन अब माधानी जे घर न वने चरियो ही था माधानी पण असा जे घर आई हुई मानी खणी न मानी खणी न मानी खाइण जे लाए असा जे घर आई हुई असा जी भेण पर तू परेशान छला तो ती चरियो ही त तू हल असा जे घर असा मैन के दबा सबा दे मनी पचरे तो के खराई ता तू हल घर शबस हलो 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 घर चरो वाला चाहिए खबर कोन है दाव बता ये दस बता अरे इतना भी जमींदार वेड़ी इकड़ी स्कूटर वटी ने ना पंद चगमु हलाई तो केर या गल भी ताए ना पंद भला वनो हारू बरू मानिया वाली गल त विचरी गरीब के मिलंदी अले खबर त नथी पयलो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।